नौशरो फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। मंजूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक़ भिरिया रोड ऐं आसपास जे इलाइक़नि में मकानी चूंडुनि जे हवाले सां सरगर्मियूं तेज़। भिरिया रोड यूनियन काउंसिल राजू कीरियो में पीपल्स पार्टी पारां नामज़द कयल चेयरमैन जे उम्मीदवार रईस ज़फर अली कीरियो, चूंडियल काउंसिलर असगर अली आराइन, काउंसिलर साजिद अली शर पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्नर गॾिजाणियूं कोठायूं वयूं, जंहिंमें इलाइक़े जे सभई माण्हुनि जी शिरकत। जॾहिं त ॻोठ लाल बख्श कीरियो ऐं ॻोठ साजन कोट दौरो में अॻुवाननि रईस ज़फर अली कीरियो, असगर अली आराइन, रईस लाल बख्श कीरियो, साजिद शर, रईस अमजद कीरियो, हशमत कीरियो, रईस असगर कीरियो, रईस मुनवर कीरियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पीपी हुकूमत ताल के भिरिया में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। उन्हनि चयो त असां पंहिंजे इलाइक़े जे अवाम जी अॻु बि ख़िदमत कई आहे ऐं हाणे बि ख़िदमत कंदासीं, चाहे हुकूमत में हुजूं या न हुजूं। हुननि चयो त 26 जून ते यूसी राजू कीरियो जे सभिनी वार्डनि जो गयूर अवाम तीर ते ठपो हणी पंहिंजे उम्मीदवार खे कामयाब कनि।